किराटे में बेवा औरत पारां ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मीहू ख़ान मेतले वासण बेवा उज़मा ख़ातून पंहिंजे मासूम ॿारनि समेत बाअसर ऐं संदसि पुटनि ख़िलाफ़ सहाफ़ी नालो एहतजाज कयो। हुन चयो त बाअसर मरहूम मुड़िस जे 1 एकड़ 16 वेसा ज़रई ज़मीन फॿाइण लाइ कूड़ा खाता ठाहिराया आहिनि। बेवा औरत जो चवणु हो त वॾेरो ॾेरनि ते कूड़ा केस दाख़िल कराए हिसाए रहियो आहे। उज़मा मेतलो वस वारनि खां घुर कई त जुड़ितो केस ख़तमु करे बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हक़ ॾियारियो वञे।